सियासी मुखालिफन के सियासी अंदाज में जवाब ॾियण घुरिजे। नज़रिए सां इख़्तिलाफ़ कंदड़नि खे गारियूं ॾियण कल्चर नाहे। PTI सोशल मीडिया ते नौजवाननि जे ज़हननि खे ख़राब कयो। बिलावल भुट्टो ज़रदारी मुल्क मां गार गंद जी सियासत जो ख़ात्मो आंदो। पीपल्स पार्टी जे सीनियर अगवान शर्जिल इनाम मेमण जो पेशावर में तक़रीब खे ख़िताब। सिंध चवण आहे त पीपल्स पार्टी ख़ैबर पख्तूनख्वा खे सुञाणप ॾिनी। आसिफ अली ज़रदारी मुल्की मईशियत खे ठीक करे सघे थो। आलमी बैंक 50,000 का घटि आमदनी वारनि ते टैक्स लागू करण जो मशवरो ॾेई छॾियो। आलमी बैंक तरफ़ां पर्सनल इनकम टैक्स जो स्ट्रक्चर आसान बणाइण जी सिफ़ारिश। आलमी बैंक पारां चयो वियो आहे त दुकानदारनि खे टैक्स नेट में आंदो वञे। टैक्स फ्री आमदन जी हद घटाई वञे। 5 लख रुपया माहवार आमदनी वारनि ते 35% टैक्स लागू कयो वञे। ज़रई शोबे में 12.5 एकड़ ज़मीन जे मालिकनि ते टैक्स लागू करण जी तजवीज़। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकर जी सदारत हेठ स्पेशल इन्वेस्टमेंट फैसिलिटेशन काउंसिल जी एपेक्स कमेटी जो इजलास। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर, निगरान वफ़ाक़ी वज़ीर ऐं अस्करी अमलदार शरीक। इजलास में मुल्क अंदर सीड़पकारी जी सहूलतुनि जो जाइज़ो वरितो वञे। निगरान वज़ीर आज़म जी सदारत हेठ थींदड़ इजलास में अहम फ़ैसिलनि जो इम्कान। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां अमरीका जे बचाव वारे वज़ीर लॉयड जी ऑस्टिन जो फ़ोन ते राब्तो। जनरल आसिम मुनीर ऐं अमेरिका जे बचाव वारे वज़ीर में राब्ते दौरान गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ते ॻाल्हियूं।